पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं खां परॾेही मामलनि जी वज़ारत संभाली आहे, तॾहिं खां न रुॻो हू मुल्क जे मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़े रहियो आहे, पर इस्लाम जो सघारो आवाज़ बणिजी अमुन ऐं रवादारीअ जो माहौल बि पैदा करे रहियो आहे। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली में इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ आलमी ॾिहाड़ जी तक़रीब खे बिलावल भुट्टो ज़रदारी जेको ख़िताबु कयो, उन सां दुनिया ॾांहुं हिकु बहितरीनु पैगाम वियो आहे। इस्लामोफोबिया तक़रीब खे ख़िताबु कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुनिया अंदरि इस्लामोफोबिया जो वायरस तेज़ी सां पकिड़िजी रहियो आहे, जंहिंखे रोकण लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हिन 15 मार्च ते इस्लामोफोबिया ख़िलाफ़ु आलमी ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कंदे चयो त दुनिया अंदरि मुस्लमाननि ख़िलाफ़ु इंतिहा पसंदी ऐं नफ़रत खे रोकियो वञे। इस्लाम अमन ऐं रवादारी जो मज़हब आहे। 9/11 वारनि वाक़िअनि खां पोइ दुनिया अंदरि इस्लामोफोबिया में वाध थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिजाब ते पाबंदी ऐं तौहीन संगीन मसइलो आहे, जंहिंजो हल कढणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं बि आलमी सतह ते पाकिस्तान ऐं इस्लाम बाबति पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे, उन सां दुनिया ॾांहुं हिकु बहितरीनु पैगाम वियो आहे ऐं इस्लामोफोबिया तक़रीब खे कयल ख़िताब उन सिलसिले जी कड़ी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे ख़िताब जे तनाज़ुर में ॾिसिजे त हिन वक़्तु दुनिया खे मोहबत, अमन ऐं भाईचारे जी ज़रूरत आहे। तंहिं करे सभिनी मज़हबनि जो एहतराम कंदे मोहबत, अमन ऐं इत्तेहाद जो हिकु अहिड़ो माहौल जोड़ियो वञे, जंहिंमें केरु कंहिंखां नफ़रत न करे।